अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में ये कुछ कार्ड्स मां तव्हां शेयर करे चुकी आहियां, सिखारे चुकी आहियां। हैंडमेड कार्ड सीरीज़ के सिलसिले में कुछ कार्ड्स मैं आपको सिखा चुकी हूँ, आपके साथ शेयर कर चुकी हूँ और उसमें हम यूज़ कर रहे हैं प्लेन कार्ड, ठीक है, और प्रिंटेड पेपर्स। ये प्रिंटेड पेपर शीट्स हैं जेके डिफरेंट कलर्स में मूं वटि आहिनि। ये मां हिननि कार्ड्स ते इस्तेमालु थी कयां। त हिन कार्ड ते ॾिसो, ही प्लेन सिंपल कार्ड आहे जंहिंजे मथां उहो ग्रीन प्रिंटेड पेपर हयो आहे। मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त अगरि अहिड़ा प्रिंटेड पेपर्स तव्हांखे अवेलेबल न हुजनि त तव्हां रैपिंग पेपर जेके गिफ्ट पेपर्स थियनि था या प्लेन कलर्ड पेपर उहो बि हणी सघो था। पर जेकॾहिं अञा उहो बि न हणणु चाहियो, जे तव्हांजो कार्ड कंहिं ॿिए कलर जो आहे, ॻाढ़ो या ब्लू ग्रीन अहिड़े क़िस्म जो, अगर आपका कार्ड ही कलर्ड है किसी अच्छे कलर में तो आपको ये ऊपर पेपर लगाने की भी ज़रूरत नहीं है, ठीक है। तो असां जेको आहे हिन मां कार्ड ठाहियूं था, हिनखे पेपर मां पहिरियों लॻाए चुकी आहियां ऐं हीअ मूं वटि आहे नंढिड़ो पंच जंहिंसां हार्ट्स मूं पंच कया आहिनि। ऐं हार्ट्स कहिड़ा आहिनि मूं वटि, हीअ आहिनि पिंक ऐं लाइट पिंक एंड डार्क पिंक। ये लाइट और डार्क कलर में ये हार्ट्स मैंने कुछ जो है पंच करके निकाले हैं। तो हाँ इन्हनि खे हिन कार्ड ते अरेंज करणो आहे। ही आहे मूं वटि पेपर ट्वाइन, कागज़ की डोरी है, उसमें से मैंने छोटे पीसेस काट लिए हैं जिससे मैं ये इसकी डंडियाँ बनाऊंगी, ठीक है। ये कैसे मुझे अरेंज करना है वो मैं जब ये इस पे लगा लूँगी कार्ड पे तो दिखाऊंगी कि इनका मैंने क्या किया है। ये कागज़ की डोरी है, आपके पास कोई भी डोरी हो, प्लेन सादा सुतली हो, उसमें से भी आप इसको बना सकते हैं। अच्छा, उसके अलावा ये कार्ड, ये पेपर हमेशा मैंने आपको दिखाया है परफ्यूम की पैकिंग में से निकला हुआ, क्योंकि थोड़ा मोटा और उभरा हुआ होता है, तो जिस चीज़ को उभार के लगाना होता है उसके नीचे में ये लगाती हूँ, ठीक है। ये परफ्यूम की पैकिंग में निकतल हिकिड़ो गत्तो आहे जेको थोरो थुल्हो आहे, तो इहो हणण जे लाइ हणंदसि मां हिननि हार्ट्स जे हेठां, क्योंकि ही छो त हार्ट्स जेके आहिनि मूंखे थोरी उभरियल करे हणियूं आहिनि, त इन्हनि जे हेठां मां ही हणां थी, त जॾहिं असां हिन ते लॻाईंदासीं त ही थोरियूं उभरियल लॻंदियूं। ही ॾिसो, हिन मां पेपर जी डोरी मां ही मूं ॾांडियूं ठाहियूं आहिनि ऐं हार्ट्स जेके हेठां मूं नंढा नंढा ही पीसिस हया हुआ इन उभरियल कागज़ जा, ऐं उनखां पोइ मां हिननि खे हिते सेट कयो आहे। ऐं हाणे असां हिन ते जेको मैसेज हणंदासीं वो असां हिन जे मथां हणंदासीं। कुछ ना कुछ तो हमें कार्ड पे लिखना ही होता है, तो वो जो कुछ भी हम लिखेंगे वो इसके ऊपर लगाएंगे। और ये मैंने डंडियाँ बनाई हैं पेपर की डोरी से, हार्ट्स के पीछे ये उभरा हुआ पेपर लगाया है ताकि थोड़ी सी उठी हुई नज़र आए, ठीक है। तो अभी हम मैसेज लिखते हैं। के लिए हमें एक पेपर चाहिए पीस, ठीक है। इस पे हम पहले पेंसिल से लिखेंगे, उसके बाद उसके ऊपर पेन से हम उसको पेन घुमाकर डार्क करेंगे। ये मैसेज लिखियो आहे, पहिरियों पेंसिल से लिखियोसीं, पोइ मथां पेन घुमाई आहे हिन जे। हाणे मां हिनखे हणंदमि हिन पेपर ते, रेड कलर जे पेपर ते हणां थी, त जीअं हिन जे हेठां पोइ हिकिड़ो बॉर्डर बि ठही पवंदो। हाणे ही मूं हयो आहे रेड कलर जे पेपर ते, रेड कलर जे पाठे ते, ठीक है। रेड कलर के कार्ड पीस पे मैंने इसको लगाया है ताकि थोड़ा सख्त हो जाए। अब हम इसको लगाएंगे इसके ऊपर। अब बात यह है कि ये जो बीच में से ज़्यादा उभरा हुआ है और इसलिए मैं इसके साइड्स पे ये पेपर लगाऊंगी, ठीक है। पासन ते ये पेपर हणंदमि, विच ते न हणंदमि, छो त विच ते ये डोरियूं आहिनि, पोइ इहो सॼो जो सॼो हिकिड़ो उभरियल थी पवंदो। ही मूं ॿिन्ही पासनि ते हिनखे 2 पेपर जा पीस हया आहिनि, पर ये काफ़ी न आहिनि। हिननि जे मथां मां हिकिड़ो ॿियो बि हणंदसि, इसको मैं डबल कर लूँगी क्योंकि डोरियाँ ज़्यादा उभरी हुई हैं, वो बीच में आएंगी, तो उसको लेवल करने के लिए हमें इसको डबल करना पड़ेगा। ही डबल थी वियो 2 पेपर जा पीस। हाणे हिन जे मथां ग्लू हणी असां हिनखे चिंबड़ाईंदासीं। ये अञा आलो आहे, हिन लाइ थोड़ो खिसके पियो। ये 2 पीस एक दूसरे के ऊपर लगाएं, इस पे ग्लू है। अब इसको हम लगाएंगे बीच में। अब ये हो गया बराबर, लेवल हो गया। और ये जो नीचे से डंडियाँ हैं इनको मैं सीधा करके सेट करके और ग्लू के साथ इसको चिपका देती हूँ। और ही मूं चिंबड़ाए छॾियूं, हेठि पाणी सेट थी वेंदियूं टाइम सां गॾु। कीअं थो लॻे हार्ट्स जो हिकिड़ो बंच, हिकिड़ो बुके, ठीकु आहे। ऐं हिते मथे मूं ही 2 हाफ पर्ल्स जेके सिल्वर कलर जा आहिनि। हाणे ही मूं वटि आहिनि हार्ट्स,
ठीकु आहे। इहे मां हिन मैसेज खे थोरो डेकोरेट कंदमि, इन जे भरिसां मां इहे हार्ट्स लॻायां थी। ही कार्ड मुंहिंजो रेडी आहे। ही 2 नंढड़ा हार्ट्स मूं हिन जे मथां हया आहिनि ऐं हिकिड़ो हेठि कॉर्नर में बैलेंस करण लाइ, ठीकु आहे। सो ही हिकिड़ो फर्स्ट क्लास ख़ूबसूरत कार्ड रेडी आहे, तव्हां कंहिंखे बि ॾेई सघो था। ऐं हमेशह जेको आहे नंढियूं नंढियूं शयूं, पेपर जा नंढा पीस बि तव्हां अगरि बचाए रखंदव त ही नंढा नंढा हार्ट्स उन्हनि मां कटे सघो था। तव्हां वटि अगरि अहिड़ी ॾोरी न आहे त काई ॻाल्हि न आहे, कंहिं बि ॾोरीअ मां पेपर खे रोल करे वटे उन मां ठाहियो, इहे डांडियूं तव्हां ठाहे सघो था, ठीकु आहे। सो उम्मीद है तो तव्हांखे ये वीडियो ज़रूर वणी होंगी। अगर आपको आज का ये वीडियो, ये कार्ड मेरा अच्छा लगा हो तो लाइक करें, वीडियो को शेयर करें, कुछ कहना हो, कुछ अच्छा लगा है, कुछ बुरा लगा है तो कमेंट करें। इंशाल्लाह ज़िंदगी रही तो तव्हांखे अञा ॿियूं बि शयूं मां सेखारींदी रहंदमि, शेयर कंदी रहंदमि। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी शइ सां, कंहिं सुठी वीडियो सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।